एकड़ो फैसलो अजीजो तां वतार जे फैसले के रईस खान जे फैसले के एसपी डीएसपी जे फैसले के लबे करे मञींदा जे न मञींदासीं त पोइ मोचड़नि जे हवाले थींदासीं तो मोचड़नि जे भव खां हकी न हकी भी फैसलो मञो ईअं आहे कोन न ॻाल्हायो ई नथा मां जेका तव्हांजी आयत पढ़ी इन में अल्लाह साईं फैसलो कयो आहे कंहिं कयो आहे फैसलो ॻाल्हायो ई नथा अल्लाह साईं फैसलो छा रब साईं फैसलो कयो आहे ॿुधायांव मञींदव अल्लाह जे फैसले खे रब जे फैसले के मञण लाइ तैयार ही ना है अल्लाह जो खौफ ना है ना मुसलमान भव ना है तने पांजे खालक साईं जे फैसले के मञण लाइ तैयार ना है कुरान में अल्लाह साईं फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु आस्ते कजो सुभान अञा औरिया कजो सुभान लगे तो मुख पासा वरता दो लगे तो सीए चिता जा पासा वरता लगे तो थकी पिया हो चुस्त बैठा हो हिम्मत सां जरूरत सां कोई ईमानी जज्बे सां सुभान अल्लाह फरमायो मां फैसलो करे छड़ियो तागे इबादत करणी आदम मुंहिंजी तागे सजदा करना इंद मुंहिंजा तागे रुकू करना इंद मां अल्लाह साईं जा तागे दुआऊं करणियूं इंद मां अल्लाह साईं खां कुल फलउल अस्माउल हुस्ना के खुदा बोल भी ये होना कैसे नहीं बेटा होना कैसे ओ मुझा बुजुर्गो मुझा भाईरो पान संभाल दुआन बुधण वारो आहे देखो अल्लाह साईं परेशानियों रफे दफे करण वारो आहे देखो अल्लाह साईं मसइलन की आसान करण वारो आहे देखो अल्लाह साईं ओ फरमाए मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाअहु व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफा
मा तज़क्करून। अल्लाह साईं सिवाय कोई मुश्किल कुशा नहीं, अल्लाह साईं सिवाय कोई हाजत रवा नहीं, अल्लाह साईं सिवाय कोई गैब जान नहीं। ये गैब विरांगो तो होती चवे तो सबनी नबियन के गैब हे गैब विरांगो तो होती के दो समलियन खुतबन व सनबदारन के गैब है कुछ जी खबर आए ओ मुझा अदा ओ मुझा भाव तो के मालिक जो गैब जो जो वते दोरा सतों को इनके भी गैब नहीं दो दोते उनके भी गैब जानी दो आदको अल्लाह सही जानी दो आलिमुल गैब व शहादत वर रहमानुर रहीम। जो अल्लाह से गुस्सा है कोई गैब न जाने का कहीं कुछ जी खबर नहीं। ये होना कि गैब दान कहीं तो होना कि गैब दान होना कि जरियो न थी पागल न थी मस्तानो न थी कुरान मजीद जो इनकार न कर। प्यारो मोहम्मद करीम पान जो ऐलान करे कुल्ला कुल लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब वला कुल लकुम इन्नी मलक। साईं फरमायो मां मोहम्मद करीम के अल्लाह सैया खजाना नाइन मां मोहम्मद करीम गैब जो इल्म नाई मां मोहम्मद करीम मलाइक नाया मां अल्लाह सैया जो बानो इंसान मां बशराना मुझे प्यारे मोहम्मद करीम फरमाया अल्लाह सैया मुझे इंसान बनाए नबूवत जो ताज मथे ते रखी खातमुन नबीन बनाए करे समूरी इंसानियत जो सरदार बनाए पर समूरी कायनात जो भी सरदार बनाए। जो मुझे प्यारो मोहम्मद करीम इंसान पर जो आला इंसान अफजल इंसान उत्तम इंसान याकूत पत्थर पर सभी पत्थरन जो सरदार अड़े नमूने सां मुझे मिठो मोहम्मद करीम इंसान पर सजी कायनात जो सरदार। ओ मुझा भाई ओ मुझे प्यारे मोहम्मद करीम जी इंसानी तो जो काम मुझे प्यारे मोहम्मद करीम की अल्लाह जो नूर नचो ओ कुरान अज़ीम में अल्लाह अज़ीम ज़ात दा फरमायो कुल्लु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह फरमायो मां अल्लाह ज़ीन के मुंह पैदा थिवान मां मुई को पैदा थिवाए हे जो दो अल्लाह जे नूर मां प्यारो मोहम्मद करीम पैदा थो हे वरी चवे दो प्यारो मोहम्मद करीम नूरा इंसान नहीं ओ मजा दा ओ मजा भा नूर मु मलाइक पैदा थन वे भी अल्लाह साईं जे नूर मां न बल्कि अल्लाह से अलग उन्हनि के पंहिंजे कुदरत सां पंहिंजे हुक्म सां अलग नूर मां पैदा फरमाए मलाइकन के अल्लाह से ज़ाल खां खाइण खां पीअण खां पाक फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह के भी मलाइक जी धीअ न आहे के भी मलाइक जी ज़ाल न आहे के भी मलाइक जो पुट न आहे
क्यों भी मलाइको खाइंदो पींदो नहीं मलाइका खाइण को पाकन पीण को पाकन मलाइका ज़ाले बच्चने बारन को पाकन एड़े नमूने सा ओ मुझा अल्लाह जेकॾहिं मुझो प्यारो मोहम्मद करीम नूर हुजे हाँ जेकॾहिं मुझो प्यारो मोहम्मद करीम अल्लाह जे नूर मां पैदा थे हाँ हाँ जेकॾहिं मुझो प्यारो मोहम्मद करीम मलाइकन मां हुजे हाँ तो साईं के भी आले औलाद न हो जा बच्चा बार न हो जाना थोड़ो गौर फिक्र कर मुझो प्यारो मोहम्मद करीम यारन घर वारन वारो आई बच्चन बारन वारो कने बुधवत हज़रत जिब्राइल अमीन जी भी ज़ाल आए गलायो न था हज़रत मीकाइल जी हज़रत इज़राइल जी हज़रत इसराफील जी कने के जो हज़रत जिब्राइल अमीन मुझी मानी खाई हो ओ मुझा प्यार दोस्त यार पान सवार ओ मुझो प्यारो मोहम्मद करीम खाइंदो भी हो पींदो भी हो मुझे प्यारे मोहम्मद करीम के माखियारो शरबत ॾाढो पसंद होंदो ऐं साईं के मानी कुटी वारी ॾाढी पसंद होंदी ऐं साईं के बकरी जी रान वारी जेका हजरी आहे साईं के इहा ॾाढी पसंद ईंदी इन गोश्त के साईं बकरी जे रान वारे गोश्त के शौक़ सां खाईंदा ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ पाण संभाल मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम बच्चन ॿारन वारो आहे मुंहिंजो सोनू साईं आल औलाद वारो आहे मुंहिंजो सोनू साईं खाइण पीअण वारो आहे मुझे प्यारे मोहम्मद करीम जे इंसानियत जो इनकार न कर असांजो अकीदो ईमान आहे प्यारो मोहम्मद करीम इंसान आहे पर आला इंसान आहे अफजल इंसान आहे उत्तम इंसान आहे इंसाननि जो त सरदार आहे पर सारी कायनात जो सरदार बणजी आयो आहे ये वरी यार खावणी वेठा नबी साईं जी इज़त ये वॾे भाउ जेतिरी अल्लाह शायद आहे कुरान मजीद मुझे हथन में आ मेरे न्यायो असा के प्यारो मोहम्मद करीम पांजन बच्चन हो पांजन बारन हो पांजे अबे मां हो पांजी जिंद जान हो भी वधिक प्यारो वधिक इज्जत वारो असा सोने साईं जे मथों कख बर्दाश्त करण लाइ तैयार गाजी खालिद के ॾिठव देवबंदी हो हेरो गलायो न था यार नबी सिंह जो क्यों आशिको जज जे सामूं कादियानी के मारे जानम रसीद करे उन जी मुस्कुराहट तां ॾिठी उन जो खिलण तां ॾिठो केॾो त नबी सिंह जो इहो आशिको परवानो हो पतंग जो कोर्ट में जज जे सामूं पुलिस वाले को हथियार घुरी ये वरी देवबंदन के नबी से जो नाफरमान में वेठो आहे ओ मुंहिंजा अदा नबी सिंह जा फरमा बरदार आहिनि त इहो देवबंदी थी नबी साईं खे ईअं मञींदा आहिनि जीअं नबी साईं जो क़ुरान मजीद तारुफ़ करायो ये नबी साईं के मञींदा आहिनि जीअं प्यारे मोहम्मद करीम पंहिंजो तारुफ़ पाण करायो नबी साईं चवनि था मां इंसान आहे चए थो न नबी साईं इंसान आहे हिकिड़ो मौलवी चए थो बराबरि अल्लाह से क़ुरान मजीद में नबी साईं खे इंसान कोठियो आहे पर इहा बेदबी मां न कंदुसि नऊज़ बिल्लाह मन अल्लाह से बेदबी
हकीकत जो इनकार कयो बेटा। हिकिड़ो सहाबी नर जो ॾे पियो नबी साईं जन जो तूं गुज़र थियो। साईं जन फरमायो पुट जेकॾहिं नर न ॾे तॾहिं बि सही आहे। चई साईं तव्हां हुकुम खपे नर खणी पई के। पोइ जंहिंमहिल लोकनि जे लाहिण जो टाइम आयो त हे साहिबी नबी साईं वटि आयो। साईं जन खे चई साईं नर न ॾेरायो ॾोका तमामु थोरा लथा आहिनि, ॾाढो नुक़सानु अची वियो आहे। साईं जन फरमायो हेॾे निहारियो मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रहबर साईं फरमायो मां इंसान आहियां। छा मूंखे इल्मु न हो त नर ॾियण सां फ़ाइदो थींदो आहे। पुट जेकॾहिं मां दुनिया जे हिसाब में तव्हांखे हुकुम कयां त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, उन ते अमल कयो न कयो। बाक़ी दीन जे हिसाब में जेकॾहिं मां तव्हांखे हुकुम कयां बिना देरि जे लबे करे अमल करे ॾेखार। मुझे प्यारो मोहम्मद करीम बेपारी जी नमाज तो पढ़ाए। केड़ी नमाज? ओ मुझे प्यारो सुनो नहीं नमाज में भूली तो जिन रकात जे बजाय साईं 5 रकात पढ़ायो। जॾहिं नबी साईं सलाम फेरायो साहब नर्द कियो साईं बना रकात वधी वई आहे छा? हूअं त 4 पढ़ंदा हुआ हाणे 5 पढ़ायो। साईं फरमायो जाई 5 पढ़ी आऊं छा? चयो साईं 5 रकातूं पढ़ी आऊं। मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम फरमायो मां तव्हां वांगुरु इंसान आहियां, माखूनी वेसर थींदी आहे उनसा कमा तुमसौन जिया तागो सर्दी आती मुखमी फायदा नसीब जने माखो सर्दी ने फज़करूनी वो मागे याद कराइंदा क्यों नमाज में जे करे मां मोहम्मद करीम को भूल थी ने त लुकम नहीं करे मां मोहम्मद करीम जी नमाज पानी नमाज सही कराइंदा क्यों। ओ मुझे अजीजो मुझे दोस्तों मुझे भाइरो पान संभालो सियाणा थियो। नबी साईं चवे तो मां इंसान है जो नबी साईं इंसान अदा सोने साईं जी गाल मञो या हिन जी मञो? कुरान मजीद जी गाल मञो कन हिन जी मञो? असांजो अकीदो ईमान आहे नबी साईं इंसान है पर नबूवत वारो ताज नूर वारो ताज लाज़िम खातम नबीन वारो ताज मुझे प्यारे मोहम्मद करीम के नसीब फरमायो। वला रसूल अल्लाह व खातमन नबी मुझे प्यारे मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक नूर नूर मनशा रोशनी है। मुझे प्यारे मोहम्मद करीम जो हाथ मुबारक नूर और मुझे प्यारे मोहम्मद करीम जो पैर मुबारक नूर मुझे प्यारे मोहम्मद करीम जो सजो जिस्म मुबारक नूर रोशनी रोशनी हो। बाकी तुम जवेंदो त सुनो मोहम्मद करीम इंसान आहे न नूर मुं पैदा थियो अल्लाह पांजे नूर मुं पैदा कयो त पोइ त तूं कुरान मजीद जो इनकारी थो थिए। लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद फरमाए तो बदीउस समावात वल अर्ज़ अन्ना यकूनु लहू वलद
लहू साहिब अल्लाह फरमायो मां की पैदा थी औलाद मामो की पैदा थी पुत्र मामो की पैदा थी न्याणी जने त माके घरवारी ना है मां अल्लाह जे सजी दुनिया वारन के आल है औलाद वारो बनाइनो सजी दुनिया वारन के बच्चने बारन वारो बनाइनो सजी दुनिया वारन के घर घाट वारो बनाइनो मां अल्लाह जे बच्चन खुमी पाक बारन खुमी पाक आल औलाद खुमी पाक तजाल जम खुमी पाक जुरत सा नारा आया ता वरी ये सब अड्डे में जवाब पेजो नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा अज़मते मुस्तफा अक़वाले मुस्तफा अज़वाजे मुस्तफा अस्हाबे मुस्तफा अहले बैते मुस्तफा जमाले मुस्तफा कमाले मुस्तफा आशिकाने मुस्तफा गुलामाने मुस्तफा नारे तकबीर अल्लाह सीधो फरमाए तमामो कोई पैदा न थियो जो अल्लाह जे नूर मुठो मोहम्मद करीम पैदा वो मुझा दात वो कुल कर श्याम था छो ये जाठन में हलियो जो ईमान विना छो तो पाण के मुसलमानियों को करे छो तो मुझे प्यारे मोहम्मद करीम जे इंसानियत जो इनकार करे मुझो मिठो मोहम्मद करीम इंसान इंसान के इज्जत नसीबी मिठे मोहम्मद करीम जे सदा तो नूर नूर ला थिया नूर नूर मुदा थे चीफ सदा हजरत जिब्राइल अमीन मुझे मिठे मोहम्मद करीम जे दरजो दरबार अल्लाह जाने तो जने मुझे प्यारे मोहम्मद करीम जी जुती मुबारक ऊंधरी थींदी त सही करण वारो चीफ सरदार मलाइकन जो हजरत जिब्राइल अमीन पाण हो नूर त नबी सही जो नौकर नूर जी केड़ी हैसियत इंसान जी हैसियत नूर को मथे कुरान अज़ीम में अल्लाह सही फरमाया वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम लक़द ख़लक़नल इंसान इंसान आकन नूरा गलाए नदा चार कसम खणी अल्लाह ने फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम अल्लाह फरमायो बराबर मां नूरी भी पैदा किया है बराबर मां नारी भी पैदा किया है बराबर मां अल्लाह ने जानवर भी पैदा किया है बराबर मां अल्लाह ने जीत जरासीम कीड़े मकोड़ा पैदा किया है बराबर मां अल्लाह ने कमो पेश 18,000 मखलूकात पैदा किया है पर मां अल्लाह ने जेड़ो सो इंसान ठायो आहे जेड़ो सीन इंसान ठायो आहे जेड़ो जमील इंसान ठायो आहे एड़ी सुआ
सेबिया एड़ी बियक एड़ो हलन एड़ो गहलान एड़ो सुमन एड़ो खान एड़ो पियन एड़ो लिबास मांगे के नसीबी न क्यों है लक़द खलक़ल इंसान फी अहसन तक़वीम अदा इंसान जो रूप जो गाला भी नज़ा संभालियो मां वजीरत अल्लाह ने सभी को किया ओ फरमाया वाला कद करमना बनी आदम अल्लाह फरमाए बराबर अल्लाह ने रूरी भी पैदा किया है बराबर मान नारी भी पैदा किया है पर वडे मां वडी इज्जत वालो बनाया त खाकिन के बनाया इंसान के बनाया आदम की औलाद के बनाया वला कद करमना बनी आदम मा अल्लाह सैया दुनिया खल्कियात ने भी इंसान जे सदके मा अल्लाह ने सिज पैदा किया भी इंसान जे सदके मा चंद्र पैदा किया भी इंसान जे सदके वल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा व क़द्दरहु मनाज़िल लितअलमू अदद अस्सिनीन वल हिसाब ज़मीन पैदा दे इंसान जे सदके वन पैदा दे इंसान जे सदके फले फ्रूट पैदा दे इंसान जे सदके जीत जरासीम पैदा दे इंसान जे सदके शीं पैदा दे इंसान जे सदके घोड़ा पैदा दे इंसान जे सदके वल खैल वल बगाल वल हमीर लितरकबुहा जिन्नदा गुंदा कने उधो घोड़ा के लाए गला वेदा इंसान जे लाए गदा के लाए जहाज वाला के लाए हेलीकॉप्टर के लाए केरला कारियों एक लाए ये जे लाए जापानी गाड़ियों सौ अक़वाम ये के लाए बड़ा लैंड क्रूजर के जे लाए ना हाइलेक्स गाड़ियों के जे लाए व यखलुकु मा ला तालमून अदा जाद दे जिन गुंगान कर इंसान जाद दे मलाइका गुंगान कर इंसान अल्लाह फरमाए जाद माता जाए पैदा किया और ये हेलीकॉप्टर कहां जला पैदा किया दुनिया जो श्रृंगार कहां तहां साईं दुनिया थे थी आखिरत में
ता बिस्त जो सिंगार ता दुनिया जो सिंगार इन बिस्त में मलाइका न वेंदा इन बिस्त में जानवर न वेंदा इन बिस्त में शींहं वग़ैरह न वेंदा इन बिस्त में घोड़ा खच्चर न वेंदा इन बिस्त में जीत जरासीम न वेंदा इन बिस्त में दुनिया जो भी सिंगार ता हो तो बिस्त जो सिंगार भी ताके बनाया ये इंसान की इज्जत अल्लाह किया ये वरी जो इंसान इज्जत में घट न नूरी मत अरे नूरी तो बिस्त में विंदा ही नहीं अन्या भी जिन्न विंदा बिस्त में केर विंदा पर तुझो ना परेशान न थियो जिनन जो वरी बिस्त अल्लाह अलग ठायो पता नहीं जो दे जिन्ना सांगे बिस्त में रहन न दींदा जे दुनिया में सा जो आराम फिटायो तो मदा बिस्त में भी आराम फिटाए जिनन जे अल्लाह ने जन्नो भी अलग ठायो तो बिस्त भी अलग नेकोकार जिनन जे लाए बिस्त अलग गुनाहगार जिनन जे लाए जहन्नम अलग पर जेड़ो भी तो अल्लाह ने ता सा इंसान जे लाए ठायो एड़ो जिनु जे लाए भी तो आईन ओ फलाए बीमा आईना निर्तजरिया सब यारा सब यारा रब्बिकुमा तुकल्लिबा दिल्ली मोहब्बत ताजा जेला अल्लाह ने बिस्त माखी जो नहरी वायन ताजा जेला अल्लाह ने बिस्त शराबे तहुरा जो नहरी वायन ताजा जेला अल्लाह ने बिस्त खालिद खीर जो नहरी वायन ताजा जेला अल्लाह ने बिस्त खालिद पानी जो नहरी वायन ताजा जेला अल्लाह पत्त जे वगन जो इंतजाम किया रेशन जे वगन जो इंतजाम किया तासा जे अल्लाह ने बिस्त में सोना जा प्यादा रख रहा है तासा जे अल्लाह ने बिस्त में सोना जा गरम पैदा फरमाया है तासा जे अल्लाह ने बिस्त में फलन फ्रूटन वाला गरम पैदा फरमाया है फीमा मिन कुल्ली फाकिहतिन ज़ौजा وجوه يومئذ ناعمة لسعيها راضية في جنة عالية لا تسمع فيها لاغية فيها عين جارية فيها سرر مرفوع وأكواب موضوع ونمارق مصفوفة وزرابي مبثوثة أجرا بالدماء بالتجدرات تدا آب حيات وارے پانی جے چشمے ماں بٹو کفری داوینا پوڑا پالی ویندی کمزوری ہلی ویندی معذوری ختم تھینیوں سوئیں سے بیاتیندی ہر بیچے کے اللہ نے حضرت یوسف علیہ السلام آئے نصیب فرمائندو ہر بیچے کے اللہ نے حضرت آدم علیہ السلام جو قد نصیب فرمائندو سچت ہر بیچے کے اللہ نے اے بلخو ختم کرے یہ کرے کو اکھن کو معذورات اکھوں اللہ ان آب حیات پانی جے پین جے کرے نصیب فرمائندو جے کرے کو اکھن کو معذورات آب حیات
भरींदो वेंदो हथन वारी मजदूरी खत्म जेको पेरन को मजदूरा आब हयात वारे पानी में बदुक भरींदो वेंदो पेरन वारी मजदूरी खत्म थींदी अल्लाह ज़ीना आब हयात पानी पीने जे सदके हसीने जमील बनाए दिखो बनाए कतारो बनाए सठा सवारो बनाए अल्लाह ज़ीने बन को पाक करे बिश्त में रवानो कर फरमाए बिस्ती जी हर माण्हू जी उम्र होंदी 18 साल घणा साल जीअं नौजवान थींदो आहे दाढ़ी मुछ नई ताज़ी लहंदी आहे हर बिस्ती जी उमिरि आहे वाह जो अल्लाह ने बिस्ती इंसाननि जे लाइ ऐश रखण फरमायो आहे बिस्त मज़ो रखण फरमायो ओ इंसान पाण तव्हां संभालियो पंहिंजी ज़िंदगी प्यारे मोहम्मद करीम जी ताबेदारीअ में गुज़ारियो पंहिंजी ज़िंदगी सोने मोहम्मद करीम जी फरमा बरदारीअ में गुज़ारियो सूरत मोहम्मदी पैदा कयो सीरत मोहम्मदी अपनाए वठो पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे अहकामनि में गुज़ारियो तव्हां त जीअं मौत ईंदो वञेव बिश्त जी ख़ुशख़बरी नसीब थींदी वञेव ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून अल्लाह से कुरान मजीद में नबी से इंसान को उठा नबी से इंसान जो तो मुझे प्यारो मोहम्मद करीम बशर जो इंसान है पर जो आला इंसान और मुझे प्यारे मोहम्मद करीम के अल्लाह ने एडी फजीलत नसीब फरमाई जो दुनिया ही मुझे प्यारे मोहम्मद करीम जे सदके खलके अल्लाह फरमाए लौला कलमा खलक़ल अफलाक जे करे अल्लाह ने मोहम्मद करीम के पैदा न किया त जहान ही न ठाया सजी चंद्री पैदा न किया जी त जरासी में पैदा न किया किवलिए मां कोलाई पैदा न किया गधाएं घोड़ाई पैदा न किया बकरियों में पैदा न किया अल्लाह फरमायो कमो पेश 18,000 मखलूकात पैदा ही न किया हाँ मां इंसान ही पैदा न किया हाँ जे करे मां दुनिया ठाया में प्यारे मोहम्मद करीम जे सदके हाँ जे करे मां सिंध के पैदा के में प्यारे मोहम्मद करीम जे सदके चंद्र के पैदा के भी सोने नबी जे सदके जमीन के शायर में प्यारे मोहम्मद करीम जे सदके हाँ जे करे इंसान पैदा के भी मिठे मोहम्मद करीम जे सदके लौला कलमा खलक़ल अफलाक जे करे प्यारो मोहम्मद करीम मां पैदा करने जो इरादो न किया तो दुनिया ही न ठाया मां अल्लाह ने इंसान ही पैदा न किया कमो पेशना सार मखलूकात पैदा न किया पेरियो मां अल्लाह ने सोने नबी जे पैदा करने जो इरादो फरमायो बाद में मां अल्लाह ने दुनिया भी ठाई तो बाद में मां अल्लाह ने इंसान भी पैदा फरमाया बाद में मां अल्लाह ने कमो पेश 18,000 मखलूकात भी पैदा फरमाया
जमरी पैदा न थिया अञा ईसा नहीं पैदा न थिया अञा आदम ही पैदा न थिया त अगे अल्लाह ने प्यारे मोहम्मद करीम जो नालो पांजे नाले सां गॾु अर्श जे मथो लिखाए छॾियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नबी से की फजीलत जो इनकार करो केर नबी से की शान जो मान जो इनकार जो प्यारो मोहम्मद करीम सरताजुल अंबिया जो प्यारो मोहम्मद करीम सरदारुल अंबिया जो प्यारो मोहम्मद करीम इमामुल अंबिया जो साहिब लोला कांगा जो साहिब मेराज सुभानल्लाह इसरा सुभानल्लाजी असरा बि अब्दी अब्दी या कर नूरी नथा गालाए नथो समझ में अचे छा कुरान अब्दी या कर नूरी अब्द शाके चइबो आहे इंसान खे अब्द शाके चइबो आहे गालाए नथा यार काॾे भइजे तो कुरान मजीद का यार मोटिया कुरान मजीद अखियों सुञाण वारियूं पाण में था तसुब छॾे ॾे साड़ ख़त्म कर ज़िद बूझल वारी पंहिंजे दिल दिमाग़ मां हटाए थधे सीने सां वेही अल्लाह जो कुरान मजीद ॿुध त ॻाल्हि तोखे सम्झ में अचे सुभानल्लाजी असरा बिअब्दी लैला नबी पर अल्लाह ने जवाब में फरमाया लन तरान शाह लन लन जी माना इंदी है हरगिज़ हरगिज़ बदफ अल्लाह फरमायो हरगिज़ हरगिज़ तू मूसा माला के नथो ॾिसी सघे चेसई छो अल्लाह फरमायो वे अखियूं तोखे न ॾिनियूं जो माला के ॾिसी सघे जिस्म में ताकत ही ननिया जो माला जे नूर जे तजलन के बर्दाश्त करे सके हजरत मूसा जो लाल करे मिनता तो करे मेरी तो करे अल्लाह ने जवाब में फरमाया जो लम तरानी आखिर हजरत मूसा सजदे में गिर गया
मुझे अर्ज़ खे क़बूल फरमाए। अल्लाह फरमाए मूसा ॾाढो तुरनो अर्श जुम्बश में जियो आहे भला तोखे मां पंहिंजी थोरी झलक ॾेखार जेकॾहिं मुंहिंजी थोरी झलक नूर जी बर्दाश्त करे वे त मां तोखे पंहिंजी ज़ियारत बि कराईंदुमि। हज़रत मूसा फरमाए साईं सही आहे। अल्लाह फरमाए सुभाणे तयारी करे थी जाए तोखे मां पंहिंजी ज़ियारत सां थोरे पंहिंजे नूर सां नवाज़ींदुसि। जेकॾहिं तूं मुंहिंजे थोरी नूर जी झलक बर्दाश्त करे वे त पंहिंजी कचारीअ सां गॾोगॾु तोखे पंहिंजी दीदार ऐं पंहिंजे मुलाक़ात सां बि नवाज़ींदोमांइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेजाड़े ते नवा कपड़ा पाए नयूं जुतियूं पाए सुरमा कजल करे पटको मुबारक बधी करे हासो मुबारक खणी करे फैज़ो जे अची जबल ते चढ़े थो। अल्लाह फरमाए फ़ख़्लाना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस दुआ। सही मां तो कुछ ही न कयो। अल्लाह फरमाए अचे तो काॾे जैसे तो पाण चो रवमा मुझे दीदार ला तो चे वरी चोपल पाते तो जे फखला नाले लाए जी लाए अल्लाह ऐ मुझे प्यारो मोहम्मद करीम काॾे तो वरी ॻाल्हायो न था यार ओ फरमाए सुम्मा सिदरतुल मुंतहा ते पहुंचन। हज़रत जिब्राइल अमीन जवाब ॾेई पीरियो बुराक बिरे खणी पीरियो। साईं फरमायो जिब्राइल बेवफाई नथी थिए। जिब्राइल हे बुराक भी जवाब ॾेई पीरियो तू भी मोटींदो मां करीम अॻिते कीअं वेंदुसि। हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं अल्लाह ने तव्हांजे लाइ रफ़रफ़ जी सवारीअ जो इंतज़ाम कयो आहे जेका अक़िस्म में तव्हांखे अर्श मुअल्ला ते पुॼाईंदी। साईं फरमायो जॾहिं मां अर्श मुअल्ला ते वञा थो भला पंहिंजियूं जुतियूं मुबारक लाहियां। हज़रत जिब्राइल अमीन फरमायो ओ सुहिणा मोहम्मद करीम जुतियुनि मुबारकनि जी लाइन हाणे इहा तव्हांजी जुती मुबारक तव्हां सां गॾु हलंदी अर्श मुअल्ला बि हेठि थींदो तव्हांजी जुती मुबारक अर्श मुअल्ला ते वञी बि अल्लाह फरमाए फखला नाले जुतियूं लाए मुझे दीदार लाए तो ये सुनो कारे तो वञे। अल्लाह सही हज़रत जिब्राइल अमीन खे चयो त सोने मोहम्मद करीम खां जुतियूं मुबारक नबी सही पाण फरमायो ओ जिब्राइल मूंखे ते मूसा जी ॻाल्हि दी याद अचे अदो मूसा हुयो त दुनिया जे जान में जबल ते वो चढ़ी अल्लाह ने उन खो जुतियूं लारायूं मां जुतियूं पाए वञा अचे कयूं ओ मूसा कलीमुल्लाह हो ता मोहम्मद रसूलुल्लाह तव्हांजी सही इज़त नथी मुझे प्यारो मोहम्मद करीम रफ़रफ़ वारी सवारी ते दो अख़िशिम में रफ़रफ़ वारी सवारी उतारे थी सुम्मदना फतदल्ला फकान
मूसा चढ़े तो तूर सीना जबल अल्लाह फरमाया मूसा दे हाल चिरई जो बिलाय आयो तुझी ज़ियारत लाए भला थोड़ी झलक देखार अल्लाह फरमायो काबू कजाए पाण के अल्लाह सैया थोड़ी पंजी नूर जी झलक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथो उछलाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी गिरी वियो जबल सारो खाक थियो सड़ियो हज़रत मूसा के होश आयो निमाना नेण खणी अल्लाह से अर्ज़ फरमायो मुझे अल्लाह से तू सही बुझे माके ताकत ना है तुझे दिसण जी माके जुरत ही ना है तुझे दीदार करण जी ओए मुके अखियूं ना है जो तुझी ज़ियारत करे सवा ओआ जिस्म में ताकत ही ना है तुझे तजलन के बर्दाश्त करे सवा ऐडो मुझे प्यारो मोहम्मद करीम अल्लाह से मुझे प्यारे मोहम्मद करीम के अर्श मौला दे घुराए अल्लाह से मुझे भाकरा में दो यारे सुम्मदना फतल्लाह फकान काब कौसैन अव अदना नबी से फरमायो मा विच सामू भी अल्लाह से पुछो भी अल्लाह से सजे पासे हो भी अल्लाह से खबे पासे हो भी अल्लाह से मोहम्मद करीम फरमायो मा विच जोदारी मूसा अल्लाह जो ठाकुर हो नबी सैयद काते पहुंचा जो अर्श मौला रूबरू अल्लाह जी ज़ियारत दीदार मा विच दे चौधारी मुझो रब मूसा भाकुर पातियो अल्लाह फरमाया हेडो सफर करायो तो मंगल कराई तो माई यार यार देवी दुआ दोस्त दोस्त देवी दुआ